नाज़रीन, रानीपुर में क़ौमी शाहराह ते हदद खलियूं बरक़रार आहिनि। इंतज़ामिया दुकानदारनि खे 2 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾियण खां पोइ बि कार्रवाई न करे सघी आहे। उन ई हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे गुलशन चांडियो जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, रानीपुर नेशनल हाईवे जो है वो शहर के विचाई जो गुजरंदड़ है। क़ौमी शाहराह के 2 पासन का हद तक हटाने जो एसी साहब, मोटरवे पुलिस इनक्रोचमेंट वारनि टाउन ऑफिसर जो ऐलान किया तो जो हद तकलियूं आहिनि से उहे हटायूं वेंदियूं। इन हवाले से असां सां गॾु टाउन ऑफिसर, एसी साहब और मोटरवे पुलिस शहरी मौजूद आहिनि। उन सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका हीअ कार्रवाई रखियल हुई उहा जेका उहा कार्रवाई न थी सघी आहे। अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, शहरनि सां भी ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। हाणे छा आहे त कुझु इनक्रोचमेंट अहिड़ी हूंदी आहे जीअं छित वग़ैरह हणनि था। असां माण्हुनि जी सेफ्टीअ खे नज़र में रखंदे हुननि खे 1-2 ॾींहंनि जो टाइम ॾिनो आहे। छो त असां जेकॾहिं बीह करे हटाईंदासीं त माण्हू उते अंदरि दुकान में कमु कंदा, को तार थी किरे, को लोह जो को मटीरियल मथां किरे, कंहिं माण्हूअ खे नुक़सानु न पियो अचे। इन जे करे असां हुनखे 1-2 ॾींहं वधीक न त पाण हटायो। 55 फुट नेशनल हाईवे जी ज़मीन ख़रीद थियल आहे, ROW राइट ऑफ वे। ठीक है, नोटिफिकेशन दुकानदारनि ने पहिरियां को ॾिनो आहे, नोटिस ॾिनल आहिनि। अदा तव्हांखे नोटिस ॾिनल आहिनि, काॾे अदा नोटिस ॾिनल आहिनि। असां अदा ॾेखार फाइल ॾेखार दादा, हे फाइल हे सभिनी माण्हुनि खे नोटिस ॾिनल आहिनि। इहो घणा ॾींहं अॻु में ॾेई आया, हफ़्तो अॻु में ॾिनो आहे दादा। अच्छा, हफ़्तो अॻु में तव्हां नोटिस वरी हुन खां पोइ एसी साहब बि 2 ॾींहं जेको कार्रवाई शुरू कई आहे। अदा कार्रवाई पहिरियों इहा शुरू कई आहे त एसी साहब जा इंस्ट्रक्शन्स आहिनि त पहिरियों हिननि खे टाइम ॾियो हफ़्ते जो। हफ़्ते खां पोइ असां डिमार्केशन सॼी करे छॾी आहे। हफ़्ते खां पोइ हे पाण जे करे हटाइनि था त ठीकु आहे, न त असां पाण ॿीहर मोटरवे सां ऑन बोर्ड वठी एसी। हा, ज़ाहिर आहे कंहिंजी प्रॉपर्टी ईअं न किराइबी आहे, नुक़सानु थींदो आहे। इन करे असां हुननि खे पहिरियों वरी बि नोटिस ॾियूं था। तो बिल्कुलु तव्हां सही चयो आहे, जेको कार्रवाई थियणु खपे उहो न पियो थिए। छो जो कंहिंजा कंस्ट्रक्टेड बिल्डिंग इन सालनि खां वठी करे उन्हनि जो पैसो इन्वेस्ट थियल आहे। NH अथॉरिटीज़ उन्हनि खे वारन बि कनि पिया, नोटिसिस बि ॾियनि पिया। कुझु सिटीज़न जी बि ज़िम्मेदारी आहे त असां पंहिंजा शाहरा साफ़ रखूं। मूं चयो अॼु हिकिड़ो मैसेज त कन्वे थी वियो त बाबा असां ग़लति वेठा आहियूं, असांखे हटाइणु खपे। यार जॾहिं मूंखे पंहिंजे खाइण पीअण जो ख़बर पए थो, मूंखे पंहिंजे पहिरण जो ख़बर पए थो, मूंखे इहो चवण थो ख़बर पए त हे धरती मुंहिंजी माउ आहे, स्टेट असांजी माउ आहे, माउ जे मथां मां नाजाइज़ तजावुज़ात थो ॾियां। इन जे करे हिकिड़ो मैसेज कन्वे करणो हुयो। इनशाला 2 ॾींहंनि खां पोइ एसी साहब वारन करे वियो आहे, उन खां पोइ FIR थींदियूं। ही ग़रीब आवाम सां ज़ुल्म आहे। हिन महिल महांगाई जो दौर लॻो पिया। हे रुगो ख़ाली रवाज़ खोरी पिया था कनि, रुगो छपरा पिया था ड्राइनि। जेकर हिननि खे हद दख़लियूं ड्राइणियूं आहिनि त 110 फुट जे दायरे में जेके बि हद दख़लियूं आहिनि उहे ड्रायूं वञनि त पोइ ग़रीब बि इन में अची वेंदो, अमीर बि इन में अची वेंदो। बाक़ी हे जेके छपरा ड्राइनि था, हे TMO पंहिंजी फॉर्मेलिटी पूरी थो करे। जेको कोर्ट जो असुल हुकुम आहे उन ते कोई बि अमल कोन थो थिए। कानून हिननि जेको आहे एडमिनिस्ट्रेटर DCA जेको आहे सो कानून खे हेलड़ो करे छॾियो आहे। जॾहिं त कानून अॻे मज़बूत हूंदो, अॻु में कई DC आया उहो हिकिड़ो दफ़ो अमल कंदा हुया त ॿीहर दफ़े वरी इंक्रोचमेंट ड्राइण जी ज़रूरत कोन हूंदी। असुल कारण इहो आहे त तव्हां इंक्रोचमेंट उन जी ड्रायो जंहिंजा कागज़ ॾिसो, जंहिंजी बि प्रॉपर्टी आहे उनजी वधियल आहे, उनजी इंक्रोचमेंट ड्रायो। असुल इहो आहे, न त केतिरो ई त इंक्रोचमेंट जो सबबु इहे नालियूं ई आहिनि। ठेकेदार सियासी हुया, दुकानदार सियासी हुया, जिन इंक्रोचमेंट कराई आहे। नालियूं हुननि ॿाहिरि रस्ते में खणायूं, रस्ते में नलका हणाया अथऊं। वक़्तु जेका कार्रवाई थिए पई, एसी साहब गॾु आहे, सुबुह देरो मोटरवे वारा गॾु आहिनि, इंक्रोचमेंट वारा खिरपुर वारा उहे पुॼी कोन सघिया आहिनि अञा ताईं। असांजी जेका कार्रवाई हले पई, मोबाइल प्रॉपर्टी जेका आहे असां उहा फ़िलहालु हटायूं पिया। बाक़ी बिल्डिंग वग़ैरह जेको मटीरियल वग़ैरह रोड रस्तनि ते पिया उहो क्लियर करायूं पिया। जेको सर्विस रोड आहे उनजी कोशिशि आहे त असां उहो क्लियर कराए वठूं। बाक़ी बिल्डिंग वग़ैरह कंहिंजा टच कोन कयो आहे। ॿिए मरहले में वरी असां उनखे शुरू कंदासीं। नाज़रीन, मोटरवे पुलिस एसी जेको सोबोदरो आहे ऐं जेको आहे टाउन ऑफिसर रानीपुर ऐं मोटरवे पुलिस इंक्रोचमेंट वारनि जूं ऐं शहरनि जूं गॾो गॾु शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन दुकानदारनि खे इंफॉर्मेशन ॾिनी आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो पंहिंजूं इंक्रोचमेंट ख़तमु कयूं। ॿी सूरत में असां जेको आहे सो वरी कार्रवाई कंदासीं। गॾो गॾु शहरनि जो इहो ई चवणो हुयो त जेका हीअ इंक्रोचमेंट थियल आहे इहा कॾहिं बि ख़तमु न थी सघे। जेकॾहिं थींदी बि त ग़रीबनि ते इहो एक्शन थी सघे थो। कंहिं बासर जे ही को बि को छपरो या भित या कुझु बि न ड्राए सघंदा। कैमरामैन फरहान सां गॾु गुलशन चांडियो, धरती TV न्यूज़।